ना फरा एड़ी गलत काने हाणे त इलेक्शन भी कटे वरती थई ओए केड़ी परेशानी है ओहो फरा तोखे कहीं चयो तो मां परेशान आया कंहिं शइ में दिलचस्पी न हर वक्त सोच में गुम आखिर थियो छा थी ओहो फरा फरा मूंखे इश्क थियो इश्क केर आहे या मां हलका आखिर मां भी त ॿुधा कमाल आहे फरा मूं ईअं जान छॾाइण लाइ ॻाल्हि कई ऐं तो इनखे बि सच सम्झी वरितो न न जमाल मूंखे त पाण ॾाढी ख़ुशी थींदी त का त आहे जंहिंखे तूं मुंहिंजे हूंदे बि चाहे सघीं थो स्टॉप इट फरा प्लीज स्टॉप इट तोखे तो रुगो हर ॻाल्हि ते शक करिणो शक जो माहौल भी त पाण तो पैदा करी इनमें मुंहिंजो कहिड़ो ॾोह चङो बाबा ॾोह मुंहिंजो ई आहे भला हाणे त जान छुटंदी न ईअं जान न छुटंदी पहिरीं ॿाहिरि हलबो डिनर थींदी तो कुछ सोचियो अथव देर थी वई आहे प्लीज तैयार थी वठो जलाल खे थी वठी अचां जॾहिं मूंखे तुंहिंजी हालतुनि जी ख़बर आहे त पोइ परेशान थियण जी कहिड़ी ज़रूरत हुई तूं मूंखे धारियो छो सम्झंदो आहीं हाँ तो पानी के धारो न समझंदो आहियां पोइ इहे नखरा छो थींदा आहिनि चलो खैरात मुझे ख्याल है हलण घुर्जे काफी देर थी रही है देर त थी रही आहे हाणे तूं वेही इंतज़ार कर त तोखे ख़बर पए अकेला आया हो जी मेरा मतलब है तो को बुजुर्ग या बड़ो मिट माइट गड कोन आयो सजा साहब मां पाण आयो आहियां इहो काफ़ी न आहे जमाल साहब सॼी हयाती जो मामलो आहे हिन में बुजुर्गनि जो हुजणु ज़रूरी आहे माफ़ कजो सजा साहब मूंखे ख़बर न हुई त अवां जहिड़ो माण्हू बि रस्मुनि रिवाजनि खे एतिरी अहमियत ॾींदो अदीब त बाग़ी हूंदा आहिनि तव्हां सुठी शइ खां बग़ावत था चाहियो जेका ॻाल्हि इंसान जे भले लाइ आहे उन खां त को बेवकूफ़ी बग़ावत कंदो पर जा शइ कंहिं माण्हूअ जी ख़ुशियुनि जे ख़िलाफ़ थी बीहे उन जे ख़िलाफ़ त अवां बग़ावत जो परचम बुलंद करण जी इजाज़त ॾींदव न तव्हां छा था चवणु चाहियो सजा साहब ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजी ॿी शादीअ लाइ मुंहिंजनि बुज़ुर्गनि मां को बि राज़ी थियण लाइ तयारु न आहे ऐं पोइ बि तव्हां मूंसां मिलण आया आहियो सजाद साहब चाहे सॼी दुनिया मुंहिंजी मुख़ालिफ़ बणिजी वञे पर पोइ बि आउं काइनात सां शादी करणु चाहियां थो तव्हां पंहिंजे पहिरीं घरवारी खां इजाज़त वरिती आहे उन खां इजाज़त वठण जी कहिड़ी ज़रूरत आहे छा मतिलबु सजा साहब जॾहिं मुंहिंजनि अज़ीज़नि मां कंहिंखे बि मुंहिंजी ॿी शादीअ जी ख़बर न पवंदी त पोइ इजाज़त वठण जो मक़सदु न जमा साहब मूंखे इहा ॻाल्हि कंहिं सूरत में पसंदि कोन्हे लिख में शादी करण खां सवाइ ॿियो को रस्तो न आहे सजा साहब घटि में घटि अवां जहिड़े माण्हूअ खे असांजे विच में दीवार खड़ी न करणु घुरिजे जमाल साहब मां तव्हां सां ॻाल्हाइण लाइ तॾहिं राज़ी थियोसि जॾहिं मूंखे यकीन ॾियारियो वियो त तव्हांजी पहिरीं घरवारी खे तव्हांजी ॿी शादीअ ते को बि एतराज़ कोन्हे अवां खे असां ॿिन्ही जी ख़ुशियुनि जो को ख़्यालु न थींदो पोइ ख़ुशियूं जेके ॿिए खे ॾुख ॾेई हासिलु कजनि मां उन्हनि खे ख़ुशियूं मञण लाइ तयारु न आहियां
आई एम सॉरी, थोरो कम हो इन करे देर थी वई। ब कोल्ड ड्रिंक्स खणी। अच्छा सर। जमाल तो ही वरी कहिड़ो चक्कर शुरू कयो आहे? कहिड़ो चक्कर? इहे ई लिक में शादी करण जो। हाँ काइनात, इनखे सवाइ ॿियो को रस्तो कोन्हे। पर इहो त नामुमकिन आहे। तो फिर ठीक है, मां पंहिंजी दिल ते गरो पत्थर रखी तोखे विसारण जी कोशिश कंदुसि। जमाल, छा तूं हमेशा मूंखे इज़त ॾींदो रहंदे? मां छा कयां काइनात, प्यार रुगो गुलनि जी सेजत न आहे। पर जमाल, तो इहा ॻाल्हि मूंखे पहिरियां ई छो न चई? त मां किसे खे इते ई ख़तमु कयां? मां ईअं पंहिंजे घर वारनि जा एॾो बेइज़त न थियां। तोखे चयो जो अथमि काइनात, मूंखे इहो किस्सो इते ख़तमु नाहे करणो, चाहे कुझु बि थी पए। मूंखे तोखां जुदा नाहे थियणो। पर जमाल, मां काॾे वञां? इहो फ़ैसिलो करणु तुंहिंजे हथ में आहे काइनात। रिहर्सल थी वई? हाँ मंसूर साहब, रिहर्सल थी वई। तव्हां वियो? ॿिया कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशी वठा भला चांहि हलंदी या थधो हलंदो? न कुझु बि न, मां हिकु ज़रूरी कम सां आयो आहियां। तूं हुकुम कर मंसूर। तोखे सिजाद खे मुंहिंजे तरफ़ां सिफारिश करणी आहे। छो मंसूर, वरी छा थी वियो? यार सिजाद, लुबना बीमार थी पई आहे। लीला खे ख़बरनि पढ़ण लाइ अर्ज़ु करण आयो आहियां। न दादा, मूंखां ख़बरूं पढ़ण कोन थी पुॼनि। छॾियो वधी, अॻे भेरे पढ़ी वक़्तु केॾी साराह थी हुई। ख़ुदि न्यूज़ एडिटर तव्हांखे ख़बरनि पढ़ण लाइ रिक्वेस्ट कई हुई। इन लाइ त मां नथी चाहियां त वरी न फासिजी पवां। रुगो हिकिड़ो भेरो मुंहिंजी इज़त जो सवाल आहे दी। दादा प्लीज़ तव्हां कंहिं ॿिए खे ॾिसो। प्लीज़ लीला, सिजाद यार तूं का सिफारिश कर न। यार मूंखे विच में न आणे त चङो आहे। अहमद अली, तूं का मदद कर, मां सख़्तु परेशान आहियां यार। लीला, मां वाइदो थो करियां, तव्हां हिकु भेरो मंसूर साहब जी मदद करियो, वीचारो ॾाढो परेशान आहे। ठीकु आहे, पर आख़िरी भेरो पढ़ां थी। बिल्कुलु अदी, वाइदो आहे। आईंदा मां तव्हांखे कदम तकलीफ़ न ॾींदुसि। ॿुधारो साईं, खान साहब जी प्रेस कॉन्फ्रेंस कोन ॾिसंदो छा? हाँ करा, टाइम तो थी वियो आहे। पीवी खे ऑन करेसि।